अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अक़्समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम लइन जाअतहुम आयतुन लयुमिनुन्न बिहा क़ुल इन्नमल आयातु इंदल्लाहि व मा युशइरुकुम अन्नहा इज़ा जाअत ला युमिनून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामीईन हज़रात, बिरादरान इस्लाम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम
क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मां हिक सगोरी आयत तिलावत कई अथमि। सूरह अनआम जी 110 नंबर आयत आहे, 7 सिपारो आहे। इन भलारी आयत जे मुतालिक मूंखे तव्हांजे आॾो कुझु मारूज़ात, कुझु मसाइल ऐं कुझु ख़ासि ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि। तव्हां सां सभई गॾिजी अल्लाह पाक जे दरबार में दुआ कयूं त ख़ुदा ताला असां ई तव्हां सभिनी खे हक़ ॿुधण खां बाद में उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं ख़ुसूसन मुंहिंजे लाइ दुआ कयो त रब करीम मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन आयत सगोरी जो मुख़्तसर लफ़्ज़नि में मुख़्तसर बयान, मुख़्तसर तफ़सीर बतौर तमहीद अर्ज़ कंदुसि। उहो ही आहे त हिन सगोरी भलारी आयत में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोजज़ात शरीफ़ जो बयान फरमायो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व असहाबिहि व बारक वसल्लम जा मोजज़ा बुजुर्गनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विरहाया आहिनि। मुफ़स्सिरनि, आलिमनि, दरवेशनि उन्हनि जा कुझु अक़साम लिखिया आहिनि त हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मोजज़ा केतिरा क़िस्म आहिनि। दरअसल उन्हनि मोजज़नि जो तफ़सील तमामु लंबो आहे, पर तमामु मजमूई तरह जेके बि मोजज़ा आहिनि उन्हनि खे आलिमनि 12 क़िस्मनि में विरहायो आहे। मुख़्तसर मां उन जा तव्हांखे नाला ॿुधाए वेंदुसि। पहिरीं मोजज़नि जे क़िस्मनि मां पहिरियों क़िस्म हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़ुरान मजीद आहे। क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, लेकिन मोजज़ो आहे मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। ॿियो क़िस्म मोजज़नि जो उहो आहे जंहिंजो ताल्लुक़ ऐं वास्तो आलम उलवी सां आहे। मसलन हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो महराज, मलाइकनि खे ॾिसण, सिज खे वापसि करण, चंड खे चीरण, इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजो वास्तो आलम बाला सां आहे, यानी आसमाननि सां। 2 क़िस्म मोजज़ा। टियों क़िस्म आहे हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे मोजज़ा जिन में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मुर्दनि खे जीआरियो आहे। चौथों क़िस्म नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोजज़नि जो उहो आहे जो हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम बीमारनि खे चङो भलो फरमायो आहे। 5हों क़िस्म नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोजज़ात मां ही आहे जो मुंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां जमादात ॻाल्हायो आहे। जमादात मां मुराद उहे शयूं आहिनि जिन खे का जान कान्हे, को साह कोन्हे। भितर, पत्थर, काठ, काठियूं, हजर, शजर वग़ैरह इहे सभु जमादात में शुमार आहिनि। उन्हनि नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सां न सिर्फ़ु ॻाल्हायो आहे, बल्कि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे रिसालत जी शाहिदी ॾिनी अथनि। 6हों क़िस्म हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चौपायनि ऐं जानवरनि जो ॻाल्हाइण जो आहे। 7हों क़िस्म हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोजज़ात जो ग़ैब जे ख़बरुनि ॾियण वारो आहे, जो पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम वक़्तन फ़वक़्तन ग़ैब जूं ख़बरूं ॿुधायूं आहिनि। मसलन उन मां अहम ख़बर इहा आहे जीअं हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जूं तफ़सील सां निशानियूं ॿुधायूं आहिनि। 8हों क़िस्म अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे मोजज़नि मां ही आहे जो ख़ुदा जो हबीब जेका दुआ घुरे सां क़बूल थी वञे। 9हों क़िस्म
हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोजज़नि जो ही आहे जो पाण करीम अलैहिस्सलाम थोरे ताम जे मथां तवज्जो फरमाइनि पर थोरे ताम मां हज़ारे माण्हू खाई वञनि। पाणी थोरो हुजे, अल्लाह जो हबीब करीम अलैहिस्सलाम तवज्जो फरमाए, थोरो पाणी घणनि खे पूरो थी वञे। 9 क़िस्म तव्हां ॿुधो, 10हों क़िस्म आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे आंगुरनि मुबारकनि मां पाणीअ जो निकिरणु, जंहिंजो तफ़सील तव्हां अॻिते ॿुधंदव। जे हुदैबिया जे मैदान में अल्लाह जे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे आंगुरनि मुबारकनि मां पाणी निकितो हो, जंहिंजो इज़हार नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे सहाबा किराम खे करे ॾेखारियो। इन 10हें क़िस्म में बरसात जो वसण भी शुमार आहे। महबूब पाक अलैहिस्सलाम जे दुआउनि सां बरसात वठी। 11हों क़िस्म उहे मोजज़ा आहिनि जेके नबी पाक अलैहिस्सलाम जे विलादत खां अॻु में पाण अञा दुनिया में तशरीफ़ ई कोन वठी आया हुआ त हबीबन करीमन जे अचण खां अॻु में हो मोजज़ा ज़ाहिर थिया हुआ। 12हों ऐं आख़िरी क़िस्म जेको मां तव्हांजे आॾो अर्ज़ थो कयां उहो ही आहे जो महबूब पाक जॾहिं हज़रत दाई हलीमा रदी अल्लाह ताला अन्हा वटि विया हुआ, पाण हज़रत नबी करीम खे खणी वई हुई, उते हज़रत हलीमा रदी अल्लाह ताला अन्हा वटि जेके महबूब जा मोजज़ा मुबारक ज़ाहिर थिया, 12हों क़िस्म उन मोजज़नि जो आहे। हाणे मुख़्तसर टाइम में अवां पाण सम्झी सघो था त 12 ई अक़साम बयान करणु तमामु ॾुखिया आहिनि। मां कोशिश इहा कंदुसि त हर हिकु मोजज़े जी कुझु न कुझु झलक तव्हांजे आॾो पेश कयां त जीअं अल्लाह जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अवां ई असांजे आॾो ज़ाहिर थिए। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब जी मोहब्बत तव्हां ई असांजे दिलि में पैदा थिए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वक़समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम लइन जाअतहुम आयतुन लयुमिनुन बिहा कुल इन्नमल आयातु इंदल्लाह वमा युशइरुकुम अन्नहा इज़ा जाअत ला युमिनून। अल्लाह ताला फरमाए थो वक़समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम। ऐ प्यारा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम, इहे काफ़र, इहे मुनकिर अवां जे आॾो पक्का पक्का कसम खणनि था। छा था चवनि? लइन जाअतहुम आयतुन लयुमिनुन बिहा, जेकॾहिं इन काफ़रनि वटि के अल्लाह जे हबीब जा मोजज़ा आया, के निशान आया त असां ज़रूर बिल ज़रूर प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे उन मोजज़नि जे मथां ईमान आणींदासूं। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम खां गोया हुन फरमाइश कई, अवां इहा बि ॻाल्हि ॿुधंदा हलो 12 क़िस्म तव्हां मोजज़नि जा ॿुधा मुख़्तसरन, उहे 12 ई क़िस्म वरी 2 क़िस्मनि में तक़सीम थियनि था। हिकिड़ा उहे मोजज़ा जेके फरमाइशी हुजनि, ॿिया उहे मोजज़ा जेके गैर फरमाइशी हुजनि। फरमाइशी उहे मोजज़ा जो कंहिं मुतालबो कयो हुजे त हीअं करे ॾेखार, गैर फरमाइशी उहे जेके हबीब पाक बिना कंहिं चवण जे पाण करे ॾेखारिया हुजनि। हिन आयतुनि में सिर्फ फरमाइशी मोजज़नि जो ज़िक्र कयो वियो आहे त हे प्यारा हबीब, ये मुनाफ़िक, ये काफ़र, ये दीन जा दुश्मन अवां खां फरमाइश कनि था त जेकॾहिं इन्हनि वटि अवां जी का आयत, का निशानी, को मोजज़ो अची वियो त ज़रूर हुननि ते ईमान आणींदा। पर अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू आलिमुल ग़ैब व शहादा फरमाए थो कुल इन्नमल आयातु इंदल्लाह। सब मोजज़ा अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटि आहिनि। यानी मोजज़नि जो इज़हार, मोजज़नि जो थियणु या न थियणु, इहो अल्लाह पाक जल जलालहु मन वालू पंहिंजे कब्ज़े कुदरत में रखियो आहे। पर नबीअ जे मुतालबे ते अल्लाह पंहिंजे महबूब जो मुतालबो मंज़ूर करे ज़ाहिर बि फरमाईंदो आहे। इन मथां को मतां जाहिल इहो अक़ीदो ऐं नतीजो कढे
त अल्लाह पाक वटि आयतूं आहिनि यानी मोजज़ा अल्लाह जे तसरुफ़ में आहिनि। नबी जे चाहण सां ईअं कोन थींदो आहे, हक़ीक़त में ईअं नाहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त मोजज़ो हूंदो ई तहद्दी जे वास्ते आहे। तहद्दी जी माना हूंदी आहे चैलेंज। जेकॾहिं नबी कंहिंखे का शइ चैलेंज करे या को ॿियो माण्हू नबी खे चैलेंज करे त हीअं करे ॾेखार त मां ईमान आणियां। ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं नबी जी चैलेंज पूरी न थिए ऐं कूड़ी थी पवे या मुतालबे करण वारे जो मुतालबे करण खां पोइ पूरो न थिए त पोइ नबीअ जे नबूअत में शक थी पवंदो आहे। अल्लाह कॾहिं बि कोन चाहींदो आहे त मां नबीअ जे नबूअत में शक पैदा करायां। क़ुल इन्नमल आयातु इंदल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां खे फरमायो त तमाम आयतूं अल्लाह पाक वटि आहिनि। वमा युशइरुकुम अन्नहा इज़ा जाअत ला युमिनून। हिते गोया मुस्लमान खे ख़िताब आहे। मुस्लमाननि जे दिलि में बि इहो थोरो ख़्याल पैदा थी पियो हो त काश नबी करीम खां जेके मुतालबा कनि था, जेके नबी करीम अलैहिस्सलाम खां घुरूं कनि था, हुजूर करीम अलैहिस्सलाम खां जन जन मोजज़ात जे इज़हार जी काफ़र फरमाइश कनि था, काश जो उहे मोजज़ा हबीब करीम खे ज़रूर करे ॾेखारे। अल्लाह ताला मुस्लमान खे नतीजे खां आगाह थो करे। ऐं मुस्लमानो, अव्हां खे ख़बर आहे अलाए न, यानी अव्हां खे ख़बर न आहे। अव्हां खे कहिड़ी ख़बर? मां रब करीम जेकॾहिं पंहिंजूं आयतूं हबीब जे हथ ते ज़ाहिर कयां, मोजज़ा महबूब जे हथ ते ज़ाहिर बि थियनि, त बि अहिड़ा पलीत आहिनि जो इज़ा जाअत ला युमिनून। तोड़े मोजज़ा आया त बि बेईमान ईमान कोन आणींदा। गोया अल्लाह जी ज़ात बाबरकात मोजज़नि आणण खां बाद, मोजज़नि जे इज़हार करण खां बाद हबीब जे हथनि ते हबीब पाक जे फरमाइश ख़्वाहिश मुताबिक़ मोजज़नि जे इज़हार खां बाद में नतीजे खां मुस्लमान खे वाक़िफ़ थो करे। इन मां इहो मालूम थियो त को इहो ज़रूरी कोन्हे त जंहिंखे मोजज़ो ॾेखारियो वञे हू ईमान आणे। हज़ारे अहिड़ा मोजज़ा मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात गैर मुस्लिमनि जे आॾो ज़ाहिर फरमाया, काफ़िरनि जे आॾो ज़ाहिर फरमाया, मक्के जे कुरैशियुनि जे आॾो ज़ाहिर फरमाया। ईमान वारा ॾिसी ईमान ताज़ा कंदा रहिया, मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि खे अञा हसद ऐं बुग़्ज़ वधंदो रहियो। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत। दोस्तो अज़ीज़ो, मुस्लमान भाइरो, दरअसल मोजज़े जो ख़ास पहलू आहे। उहो कहिड़ो पहलू आहे जो अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु मोजज़े सां हिक तरफ़ नबी करीम अलैहिस्सलाम जी दावा खे साबित फरमाईंदो आहे त ॿिए तरफ़ नबीअ जी इज़्ज़त जो इज़हार भी मलहूज़ हूंदो आहे। यानी खुदा जी ज़ात बाबरकात चाहींदो आहे त मां नबी खे मोजज़ो ॾियां, नबी मोजज़े जो इज़हार करे त नबी पाक जी नबूअत जी तस्दीक बि थी वञे ऐं नबीअ जो मक़ाम इज़्ज़त बि वधी वञे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो जी ज़ात बाबरकात नबी पाक खे मोजज़नि जे ॼण खां सवाइ घणी इज़्ज़त अता फरमाई आहे। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकिड़ी रिवायत अचे थी, क़ाल हबत जिब्रील अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल इन्न रब्बक यक़ूलु इन कुन्तु इत्तख़ज़्तु इब्राहीम ख़लीला फ़क़द इत्तख़ज़्तु हबीबा। हजरत सलमान फारसी मुझे प्यारे हबीब पाक जे सहाबन मां मशहूर सहाबिया, फारस जो हो, वडी उम्र जो हो ऐं वडी उम्र में इस्लाम आंदो हुयई। इहो रिवायत थो करे अल्लाह पाक जे प्यारे हबीब खे अल्लाह पाक फरमायो, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तोखे ख़बर आहे त मां इब्राहीम खे खलील बनायो आहे, पर मुंहिंजो तोसां ख़ासि कुर्बा जो मूं तोखे पंहिंजो हबीब बनायो आहे। वमा ख़लक़्तु ख़ल्क़न अकरम अलैय मिनका। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम, जेका भी दुनिया में मखलूक आहे, जेका भी कायनात में अल्लाह पाक जी ख़ल्क़ आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब पाक खे फरमाए तो प्यारा उहा का बि मखलूक तोखां वधीक मूंखे प्यारी न आहे। वमा ख़लक़्तु ख़ल्क़न अकरम अलैय मिनका। हे असर आहे,
सहाबी जो कौल आ अल्लाह पाक जे तरफ का बयान तो करे एक लिहाज सां इनखे असर चइजे त बि ठीकु आहे, पर अॼु हिकु लिहाज सां इनखे कुदसी हदीस चइजे त बि ठीकु आहे, छो त अल्लाह जे महबूब जो सहाबी अल्लाह पाक जे कलाम खे नकुल थो फरमाए। रब थो फरमाए वमा ख़लक़तु ख़ल्क़न अकरम अलैया मिनक, तोखां वधीक मूं वटि का बि वधीक इज़त वारी शइ कान्हे का बि मख़लूक इज़त वारी कान्हे का। अवां इन मां अंदाज़ो लॻायो जेके आलिम ऐं मुवाहिद ऐं तौहीद परस्त पाण खे मुवाहिद सॾाए चवंदा आहिनि तो नबी पाक अलैहिस्सलाम की इज्जत बड़े भाई जैसी करनी चाहिए। जिया मौलवी इस्माइल दहलवी पंहिंजे किताब तक़वियतुल ईमान में लिखियो आहे, हर मखलूक बड़ा हो या छोटा वो अल्लाह के आगे चमार से भी नऊज़ बिल्लाह जलील है। या नबी पाक अलैहिस्सलाम जे लाइ ईअं चयो वियो आहे तो हुजूर पाक अलैहिस्सलाम की इज्जत बड़े भाई जैसी करनी चाहिए। हालांकि हिन में खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेका भी मखलूक आहे उन सारी मखलूक ऐं सारी कायनात में अकरम इज्जत वारो रसूलुल्लाह जी ज़ात आहे। मालूम छो त इन अक़ीदे जी तरदीद थी आहे। इहो अक़ीदो मौलवीअ जो ग़लति आहे, जंहिं ईअं चयो आहे उहो गुस्ताख़ ऐं गुमराह आहे। इन जो अक़ीदो सही न आहे। अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे सहाबीअ जी शाहिदी सची आहे ऐं अल्लाह जो फरमान सचो आहे। वलक़द ख़लक़तु दुनिया व अहलहा, ऐं मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ऐं दुनिया वारा मूं छो पैदा कया, यानी गोया दुनिया जे पैदा करण जो अल्लाह ताला सबब थो ॿुधाए। वलक़द ख़लक़तु दुनिया व अहलहा लिउरिफहुम करामतक व मनज़लतक इंदी, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब मखलूक ऐं मखलूक वारा दुनिया ऐं दुनिया वारा इन जे करे मूं पैदा कया हल तॾहिं मखलूक खे पैदा करे तो मुहम्मद जो मर्तबो ॾेखारियां, उहो मर्तबो जेको मां अल्लाह वटि तुंहिंजो आहे। केतिरो मर्तबो आहे वलौला कमा ख़लक़तु दुनिया, ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर तव्हां जो पैदा करण मक़सूद न हुजे हा त मां दुनिया कोन पैदा फरमाया हा। इन मां रवायत मां इन असर मां मालूम थियो त सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला सरे जहान खां वधीक इज़्ज़त अता फरमाई आहे। हज़रत सलमान फारसी वारो इहो असर, इहा रिवायत जेका मूं तव्हां ॾाढो पेश कई आहे, सो मशहूर मुफ़स्सिर मशहूर मुअर्रिख़ अल्लामा इब्न असाकिर रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे तारीख़ में आंदी आहे। दुरूद शरीफ पढ़ो त मां अर्ज़ कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। हज़रत अनस सब चो रज़ी अल्लाह तआला प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी आहे। बुखारी शरीफ में ईंदो आहे हज़रत अनस तो चवे त मां महबूब पाक जी ख़िदमत में 12 साल गुज़ारिया। सुभान अल्लाह, कुर्बान रहमत वारे नबी तां 12 साल ख़िदमत कयमि, पर कॾहिं बि मुंहिंजे हबीब मूंखे झिणकियो कोन। ग़लति कमु कयो हूंदुमि त इएं कोन फरमायूं त हे छो कई, का ड्यूटी मुंहिंजे मथां नबी पाक लॻाई ऐं मूंखां उहो कमु रहिजी वियो त ईअं कॾहिं कोन फरमायूं त छो न कई। उहो अनस आहे, मशहूर सहाबी रसूल आहे। और रिवायत फरमाए क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औहल्लाहु इला मूसा नबी बनी इसराइल, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बनी इसराइलन जे नबी प्यारे मूसा अलैहिस्सलाम जे तरफ़ वही फरमायो। अल्लाह जी ज़ात पंहिंजे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम ॾे, उहो मूसा जेको बनी इसराइल जो नबी आहे, उन ॾे वही फरमाई। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उनखे फरमायो इन्नहु मन लक़ियनी व हुव जाहिदुन बिअहमद अदखलतुहु अन्नार, ऐं मुंहिंजा प्यारा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मां तोखे ॿुधाए थो छॾियां पियो, ऐलान तो फरमाया, गोया तोखे शाहिद थो बनाया त जेको मुंहिंजे प्यारे नबी अहमद मुख़्तार जो इनकार कंदो हुनखे मां ज़रूर दोज़ख में मोकिलींदुसि। मुंहिंजे नबी यानी अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार कंदो त हुनखे मां बाहि में मोकिलींदुसि। क़ाल या रब्बि व मन अहमद, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खां पुछे थो या अल्लाह अहमद केरु आहे। सुभान अल्लाह, अहमद केरु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो क़ाल व मा ख़लक़तु ख़ल्क़न अकरम अलैया मिनहु, साॻी ॻाल्हि
जेका सलमान फारसी ॿुधाई। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वमा ख़लक़तु ख़ल्क़ल अकरम अलैया मिनहु। ओ प्यारा आदम मोहम्मद उहो आहे जंहिंखां वधीक मां मख़लूक में ॿियो को पैदा ई कोन कयो आहे। जेका बि मुंहिंजी मख़लूक आहे उन तमाम मख़लूक में हुज़ूर करीम खां वधीक मूंखे ॿियो को प्यारो कोन्हे। कतबतु इस्महु मा इस्मी फिल अर्श क़ब्ल अन अख़लुक़ अस्समावाति वल अर्ज़। ऐं मुंहिंजा प्यारा मां तोखे इहा बि ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां मूसा अलैहिस्सलाम हुन जे नाले खे मूं पंहिंजे नाले मुबारक सां गॾु अर्श ते लिखी छॾियो हो। उन खां अॻु में जो मां आसमान ऐं ज़मीन पैदा कयां अनल जन्नत मुहर्रमतुन अला जमी ख़लक़ी हत्ता यदखुलहा हुवा व उम्मतुहु। इहा बि ॻाल्हि तोखे ॿुधाए थो छॾियां त जेसीं ताईं मुहम्मद करीम उम्मत समेत जन्नत में न वेंदो त सॼे काइनात जे मथां मूं जन्नत में दाख़िल थियणु हराम करे छॾियो आहे। को बि माण्हू जन्नत में नथो वञी सघे जेसीं ताईं मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत समेत न वेंदो। काल अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू जे ज़ात बाबरकात इहो बि ॿुधायो ऐं मुंहिंजा प्यारा मूसा उन पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे उम्मत जूं तोखे निशानियूं ॿुधायां। जेकॾहिं तोखे उम्मत जो तारफ़ खपे तोखे तारफ़ करायां। दुरूद शरीफ़ बुलंदा हुआ सलाह बुलंदा हुआ। हजरत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पुछो या अल्लाह ॿुधाए क़ाल वमल उम्मतुहु। ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे एतिरो ॿुधाए त नबी पाक जेको उम्मत समेत अॻु में वेंदो जन्नत में जेसीं ताईं संदसि उम्मत न वेंदी एसी ताईं ॿिया न वेंदा। मूंखे एतिरो ॿुधाए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जा उम्मती केरु हूंदा? सुभान अल्लाह। हूंदा केरु? क़ाल अलहम्मादून यहमदून सुऊदन व हुबूतन व अला कुल्लि हालिन। ऐं मुंहिंजा प्यारा नबी मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजे महबूब जा जेके उम्मती हूंदा मां अल्लाह पाक जो हम्द कंदा हूंदा। जेकॾहिं कंहिं मथां ते चढ़ंदा त अल्लाह जो हम्द कंदा, जे हेठां ते लहंदा त अल्लाह जो हम्द कंदा वेंदा। व अला कुल्लि हालिन हर हाल में अल्लाह जो हम्द कंदा ईंदा। यशुद्दून बिन नहार रुहबानुम बिल लैल। मुंहिंजा प्यारा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहे शख़्स अला कुल्लि हाल यशुद्दून औसातहुम व युज़हिरून अतराफहुम। अल्लाह जे इबादत लाइ कमर बस्ता थी चेल ॿधी मज़बूत थी करे ख़ुदा जी इबादत कंदा। व युज़हिरून अतराफहुम ऐं पंहिंजे अखियुनि खे ॿिए पहीं पासे कोन खणंदा यानी गैर मुहरम शयुनि जे तरफ़ कोन निहारींदा। नेक सालिह माना हूंदा। साइमून बिन नहार रुहबानुम बिल लैल। उन प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे उम्मतनि जी निशानी इहा हूंदी जो रात जो जागंदड़ हूंदा, ॾींहं जो रोज़ायत हूंदा। रात जो जागंदा इबादत कंदा ख़ुदा जी, सारी रात पंहिंजे रब खे यादि कंदा, ॾींहं जो रोज़नि सां हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उक़ब्बिलु मिनहुमुल यसीर व अदखुलुहुमुल जन्नत। थोरो अमल भी कंदा हुजूर जे सदके क़बूल फरमाईंदोसान, लेखो कोन कंदोसान, जन्नत में दाख़िल फरमाईंदोसान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो बिशहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह। हू शाहिदी ॾींदड़ हूंदा, तौहीद जे कलमे जी शाहिदी ॾींदा। मां रब करीम जल जलालहु अमन वालो तौहीद जे शाहिदीअ जे सदके M. Ali Production. में जन्नत में दाख़िल फरमाईंदोसान। जॾहिं अल्लाह ताला हुजूर करीम जो शान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो शान ॿुधायो त मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात खे तमन्ना थी पई। छा चई? क़ाल जअलनी नबिय्यतल कल उम्मह। ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो अर्ज़ क़बूल फरमाए जंहिं उम्मत जी तो वस्फ़ बयान कई आहे या उम्मत मूंखे ॾे, इन उम्मत खे मूंखे मुंहिंजे हवाले कर, यानी इन उम्मत जो नबी मां हुजणु खपां, इहा उम्मत मूंखे मिले। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाया क़ाल नबियुहा मिनहा। ओ प्यारा मूसा अलैहिस्सलाम मां फ़ैसिलो करे छॾियो आहे इन उम्मत जो नबी इन उम्मत मंझां ई ईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जमल मूसा अलैहिस्सलाम जी इहा तमन्ना पूरी कान थी जो असां उम्मती हज़रत मूसा जे पुखे में पऊं, यानी मूसा जा उम्मती थियूं। अल्लाह इहा ॻाल्हि क़बूल न फरमाई त मूसा अलैहिस्सलाम हाणे ख़ुदि दुआ थो करे, क़ाल जअलनी मिन उम्मत ज़ालिकन नबिये, या अल्लाह ॿी भला मुंहिंजी दुआ क़बूल फरमा, उहा हीअ दुआ क़बूल फरमाए त मां मूसा खे बि मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणाए। हाजी यार साहब मूसा दुआऊं पियो घुरे त ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाए। अल्लाह पाक खां पाण दुआ ई कान घुरी, ख़ुदा जी ज़ात पाण महिरबानी करे बिना पहले सजदे पे रोज़े अज़ल से दुरूद, यादगारी ये उम्मत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में तमन्ना करे हा त मां सम्झां थो का ज़रूरत कान ही, छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं पाण फरमाए छॾियो त सारी मखलूक में हुज़ूर खां वधीक ॿियो को इज़त ऐं शर्फ़ वारो कोन्हे, त मां सम्झां थो त के ॿिए शर्फ़ जी ज़रूरत हुई कान का। पर न, जेतिरे क़दुरु घणा शर्फ़ फज़ीलतूं मक़ामात घणा हूंदा ओतिरो फज़ल जे शर्फ़ जे घणाईअ जे मथां ॻाल्हि दलालत कंदी। हालांकि नबी करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जेके मोजज़ात फरमाया हा उन मोजज़ात जे लाइ आलम लिखियो आहे, अगर नबी करीम के खुदा ताला ये मोजज़ा दे हा, ये मोजज़ा हुजूर के खुदा नबी अता करे हा, तब महबूब जो अल्लाह एडो शान कयो हो जो अल्लाह के पांजो हबीब फरमायो आ। तो न हबीबियत वारे हबीब ऐं महबूबियत वारे मकाम में अल्लाह पाक जे हबीब जी एडी इज्जत आ जो मोजज़ो नबी मिले हा तब मुस्तफा हबीब हो। पर को भी मोजज़न मिलण में हिकड़ी खास हिकमत हुई। अल्लाह ताला शर्फ त महबूब खे ॾिनो, पर मोजज़न में हिकड़ी खास हिकमत हुई, उहा हीअ हुई त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर शर्फ जे बावजूद मोजज़ात खुदा खे न ॾे हा त पोइ हिकड़ी कमी थी पवे हा। उहा कहिड़ी त अॻियनि नबियनि खे मोजज़ा मिलिया ऐं असांजे हबीब खे न मिलनि त पोइ इहा कमी हुई हिकिड़े क़िस्म जी, यानी जेको शरफ़ जेको मक़ाम जेका फज़ीलत नबियनि खे मिली आहे वरी असांजे महबूब खे न मिले त सुभाणे चवण वारो ईअं चवे हा त फलानी शइ फलाणे नबीअ खे मिली पर तव्हांजे नबी खे छो त मोजज़ा नबियनि खे मिलिया हा। जीअं हज़रत अल्लामा शरफ़ुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मशहूर क़सीदे शरीफ़ में फरमायो, दुरूद पर तमाम कंदो हलां सैयदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम फरमाता वकुल्लु आयिन आतर रुसुल किराम बिहा वकुल्लु आयिन आतर रुसुल किराम बिहा फइन्नमा तसलत मिन नूरिहिम बिहिमी। चए थो त जेके भी मोजज़ा अल्लाह जे नबीअ खे मिलिया हा ऐं नबी पाक पंहिंजा पाण सां मोजज़ा खणी आया हा, चए थो उहे सभु मुस्तफ़ा जे नूर खे ख़ुदा ताला अता फरमाए छॾिया हा। फइन्नहु शम्सु फضل हुम कवाकिबुहा यज़हरन अनवारहा लिन्नास फी ज़ुलमी। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फज़ीलतुनि जे हिसाब में ईअं समझो त मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम सिज्जा ऐं नबी सगोरा महबूब जे आॾो सितारनि जे मिसालनि। अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे फैज़ मां उहे सभु जेके अल्लाह जा प्यारा नबी सगोरा हा उहे महबूब जे नूर मझाई फैज़ वारा थींदा हा ऐं फैज़ वठंदा हा। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा प्यारा भाइरो, अज़ीज़ो ॿुधण वारो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे एतिरो नवाज़ियो आहे जो बुज़ुर्ग आशिक़ आलिम मुहक़िक़ बयान करे तमसीलूं ॾेई थकिजी पिया पर मुंहिंजे हबीब जो शान कोन खुटो। असांजे सिंध जो मशहूर शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ टाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था
सासी सिजो भिरन 84 चंड्रन बिल्लाहिरी पिरन मां सब उदाहियूं भाया जेकॾहिं बूसीरी रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे कमालात खे सिज सां तमसील ॾिनी आहे त हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह बि घटि कान कई आहे। उहो बि फरमाए थो त फ़इन्नहु मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम ला बूसीरी फरमा फ़इन्नहु शम्स फदलन महबूब करीम जी ज़ात फज़ीलत जो शम्स आहे सिज आहे। शाह साहब फरमाए थो त महबूब पाक जी ज़ात बाबरकात जी ज़ात जो शान हुआ जो सासी सिज उभरन 84 चंड्रन चए थो त भिटाई साहब थो फरमाए त केतिरा बि सिज उभरन पर उहे सिज बि मुंहिंजे महबूब जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। हक़ीक़त में मां इएं नथो चवणु चाहियां त को बूसीरी ॻाल्हि घटाई आहे मुंहिंजो मक़सदु इहो को न सम्झे पर मां सम्झां थो त थोरो भिटाई साहब बूसीरी खां हिन ॻाल्हि में 2-3 क़दम अॻिते वधी वियो आहे। छाजे करे त हज़रत बूसीरी रहमतुल्लाह अलैह फरमाए त फ़इन्नहु शम्स फदलिन महबूब खे ख़ुदि शम्स सॼो आहे महबूब खे ख़ुदि शम्स सॼो अथई त महबूब पाक शम्स आहे। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त न महबूब खे सिज बि न चओ फरमाइनि था त सासी सिज उभरन 84 चंड्रन महबूब सिज न आहे महबूब चंड न आहे बल्कि कई सिज आहिनि जेके मुस्तफ़ा जे नूर जे सदके रोशन आहिनि। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी मिज़ाज आहे हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पंहिंजी पंहिंजी ज़ौक़ आहे हर हिक जो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह सुठी ॻाल्हि कई आहे। हक़ीक़त में बूसीरी रहमतुल्लाह अलैह जेका अॻिते ॻाल्हि फरमाए थो सा तमामु सुहिणी थो फरमाए दुरूद शरीफ़ पर दर्द कंदो आहे। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وسلم وكلهم من رسول الله ملتمس غرفا من البحر أو رشفا من الديام जेके बि रसूल आहिनि जेके बि अल्लाह पाक जा प्यारा नबी थी गुज़रिया आहिनि हज़रत अल्लामा बूसीरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो उहे सभु जा सभु कुल्लुहुम मिन रसूलिल्लाह मुल्तमिसून सभु मुस्तफ़ा जे दर ते झोली झलियो बीठा आहिनि सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जा मंगता आहिनि सभु मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खां घुरण वारा आहिनि सभु मुंहिंजे महबूब करीम जे दरवाज़े ते सवाली आहिनि कुल्लुहुम मिन रसूलिल्लाह मुल्तमिसून गुरफम मिन अलबहर और रशफम मिन अद्दियमी ऐं तमाम नबियनि खे जो कुझु मिलियो आहे उहो ईअं आहे सम्झो त नबी करीम अलैहिस्सलाम जे समुंड मां कंहिंखे चुल्लू भरे ॾिनो वियो हुजे कंहिंखे चुको मिलियो हुजे कंहिंखे ज़रड़ो मिलियो हुजे कंहिंखे का थोरी शइ मिली हुजे अल्लाह जे नबीअ खे जेकॾहिं सभु कुझु मिलियो आहे त महबूब पाक जे समुंड मां हिकिड़ी लप मिली आहे हिकिड़ो चुको मिलियो आहे ख़ुदा जे हबीब जे समुंड जी हद आहे ई कान का दुरूद शरीफ़ ॿुधंदा اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم عليه। दोस्तों अज़ीज़ो बुजुर्गो हाणे मां पंहिंजे असुल मौज़ू ते अचां मौजज़नि जा जेके अक़साम मूं तव्हांखे ॿुधाया हुआ उन्हनि जे बारे में अर्ज़ु कयां। सब खां पहिरीं तबरुक ख़ातिर मुस्तफ़ा जे मौजज़े क़ुरान शरीफ़ जे बारे में अर्ज़ु कयां। अल्लाह ताला फरमायो नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान पाक जो वॾे खां वॾो मौजज़ो इहो आहे क़ुरान मुस्तफ़ा जो मौजज़ो आहे ऐं क़ुरान करीम जो मौजज़ो इहो आहे जो क़ुरान शरीफ़ जहिड़ी सूरत में जहिड़े रंग में जिन लफ़्ज़नि में जंहिं इबारत में जहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक वटां नाज़िल थियो आहे उहो अॼु ताईं बअैन ई मौजूदु आहे ऐं क़यामत ताईं मौजूदु रहंदो। जेके बेदीन इस्लाम जा दुश्मन यहूदनि जा पोइ लॻ यहूदनि जे पुठियां हली क़ुरान करीम लाइ चवंदा आहिनि त नऊज़ बिल्लाह सुम्म नऊज़ बिल्लाह मां हुननि जो कोन थो नकुल कयां उहे चवंदा आहिनि त क़ुरान पाक नाक़िस आहे क़ुरान पाक में कमी बेशी कई वई आहे क़ुरान पाक में तग़य्युर तबद्दुल कयो वियो आहे के ॻाल्हियूं क़ुरान मां खुटायूं वयूं आहिनि के ॻाल्हियूं क़ुरान में वधायूं वयूं आहिनि के ॻाल्हियूं अॻिते कयूं वयूं आहिनि के ॻाल्हियूं पोइते कयूं वयूं आहिनि। इहो मुस्तक़िल मौज़ू आहे इंशाअल्लाह तबारक व तआला ख़ुदा ताला करे चाहियो त मां इन मौज़ूअ ते तफ़सील सां गुफ़्तगू तव्हांजे आॾो पेश कंदुसि। अॼु सिर्फ़ु इशारो थो कयां त उन क़ौम जी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तरदीद फरमाई
कई आहे, नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। जंहिं क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदा पाक खणे उनखे को फेराए नथो सघे। ऐं इहो बि मुंहिंजे महबूब करीम जो शान आहे जो मुस्तफ़ा जे मौजज़े जी हिफ़ाज़त ख़ुदा ताला पाण पियो फरमाए। क़ुरान पाक जे मुतालिक़ फज़ीलतुनि जे मुतालिक़ बि तफ़सील सां कॾहिं ॿिए दफ़े अर्ज़ु कयो वेंदो। अॼु सिर्फ़ु एतिरो ॿुधायां थो त क़ुरान शरीफ़ बि मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो आहे। ऐं अहिड़ो मौजज़ो आहे जो उनजी हिफ़ाज़त अल्लाह ताला कीअं कई आहे जो नंढड़ा नंढड़ा हाफ़िज़ असांजे हिन महफ़िल में बि मौजूदु वेठड़ा आहिनि। नंढड़ा नंढड़ा आहिनि, 12 सालनि जा आहिनि, 13 सालनि जा आहिनि, पर अल्लाह हम्द शरीफ़ खां वन्नास ताईं क़ुरान पाक उन्हनि जे सीने में महफ़ूज़ लॻो पियो। दुनिया जो को बि किताब ईअं यादि नथो थी सघे जीअं क़ुरान मजीद यादि थींदो आहे। ऐं क़ुरान पाक खे जेकॾहिं को दुनिया मां ख़तमु करण जी कोशिश बि करे, किताबी सूरत खे ख़तमु करे त करे सघे थो मुंहिंजा प्यारा, लेकिन क़ुरान पाक जे मज़मून खे लफ़्ज़नि खे जेको सीननि में महफ़ूज़ आहे क़यामत ताईं को ख़तमु नथो करे सघे। पहिरों मौजज़ो मुस्तफ़ा जो क़ुरान मजीद। हाणे तफ़सील सां त ॿिए नंबर ते आलम उलूम जो ताल्लुक़ हो, उन खां पोइ मुर्दनि खे जियारण जो, बीमारनि खे चङे भले करण जो, जमादात जे ॻाल्हाइण वग़ैरह जो। पर इहा तरतीब मां शुरू नथो कयां, मां शुरू थो कयां महबूब पाक अलैहिस्सलाम जे उन दौर खां जो पाण महबूब मुस्तफ़ा पंहिंजे अम्मा सां जे पेट मुबारक में आहिनि। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका जी वालिदा हजरत अम्मा हजरत आमना बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा, उनखां रिवायत आहे, उहा पाण फरमाए थी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे विलादत या हमल जी सूरत में अम्मा सां अटल जे बारे में उलमाए दीन जो कुझु पंहिंजे किताबनि में हुआ। उन जे बारे में मां हिकिड़ो हवालो तव्हांजे आॾो मुहाज़रतुल अबरार व मुसामरतुल अख़ियार अल्लाह जे प्यारे कामिल आरिफ वली हज़रत अल्लामा आरिफ बिल्लाह मुहियुद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाह ताला अलैहि जे किताब जो हवालो पेश थो कयां। रावी हिन जो हज़रत क़ाब अहबार आहे, सभई जो रज़ी अल्लाह ताला कंहिंखां रिवायत थो करे हज़रत नबी करीम जे प्यारे सहाबी हज़रत इब्न अब्बास खां। पाण फरमाइनि था अन इब्न अब्बास वकान मिन विलादत हमल रसूलिल्लाह व दलालत मिन हमल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन कुल्ल दाब्बतन कानत लिकुरैश नतक़त तिलकल लैलहा। सुभान अल्लाह। हज़रत इब्न अब्बास फरमाइनि था पिया त जंहिं राति हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे अम्मा सां जे पेट मुबारक में आया, जंहिं राति नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे वालिद मोहतरम वटां मुंतक़िल थी करे अम्मा सां जे पेट में अचनि था पिया, उन जे लाइ किताब लिखियो आहे रजबुल मुरजब जी 27वीं जी राति हुई। हुस्न इत्तिफ़ाक़ सां राति बि जुमे जी हुई, हिन महिल बि जुमे जी राति आहे। जुमे जी राति हुई, रजब जी 27वीं हुई। हजरत इब्न अब्बास फरमाइनि था वकान मिन दलालात हमल रसूलिल्लाह अन कुल्ल दाबतन कानत लिकुरैश नतक़त तिलकल लैलहा। उन रात में कुरैशन जा जेके भी जानवर हा उहे सभु ॻाल्हाइण में लॻी विया। सभु ॻाल्हाइनि पिया, जानवर पिया ॻाल्हाइनि। छा पिया ॻाल्हाइनि? जानवर ॻाल्हाइनि पिया। छा पिया ॻाल्हाइनि? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो ॻाल्हियूं पिया कनि। वक़ालत ऐं चवनि पिया, ही लफ़्ज़ पिया चवनि हुमिल रसूलुल्लाह व रब्बल काबते, बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो हमल अम्मा सां जे पेट मुबारक में अची वियो आहे। असां जानवरनि खे अल्लाह जो कसम आहे, उहो अल्लाह जेको काबे जो रब आहे। वह अमान दुनिया, जानवर था चवनि, नबी करीम जी ज़ात बाबरकात लाइ था चवनि वह अमान दुनिया वसराज अहलिहा। महबूब करीम जी ज़ात बाबरकात दुनिया जे लाइ अमन आहे ऐं दुनिया वारनि जे लाइ महबूब पाक जी ज़ात बाबरकात रोशन ॾियो आहे। वलम यबक काहिनतुन मिन कुरैश वला फी कबीलतिन मिन क़बाइलिल अरब
इल्ला हुजबत अन साहिबतहा व इंतज़ा इल्मल कुहनत मिनहा। मके जे इलाइक़े में जादूगर रहंदा हा, मके जे जादूगर में टोड़न फीड़न वारा रहंदा हा, मके जे इलाइक़े में घणा काहिन रहंदा हा जेके पंहिंजे इल्म जे ज़रिए माण्हुनि खे कूड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हा त अॼु हीअं थींदो, सुभाणे हीअं थींदो, सुभाणे हीअं थींदो। ये ताज़ो हाणे हिकिड़ो आसमान जहिड़ो कूड़ असांजे साइंसदान आयो हो। मुल्क के, दुनिया के, जहान के बेवकूफ़ बनाए अखबार, रेडियन, टेलीविजन। बाबा छा है जे मुश्तरीअ सां फलाणो सितारो पुछर तारो ॾिसे ख़बर पंहिंजे घर जी कान अथनि। पाण वेठा आहिनि ख़ैर जो मरकज़ में, उते वेठा दूरबीनूं खयो ॾिसनि त पुछर तारो कीअं आहे ऐं सदर घर जे पुछ जी ख़बर ई कान अथनि त घर में छा पियो थिए। ख़ैर माण्हुनि जी निंड फिटायूं त मुश्तरीअ सां पुछर तारो टकरण वारो आहे। उन ज़मीन खां अलाए केतिरा हज़ार हिसा वॾो आहे। फलाणी तारीख़ खां फलाणी तारीख़ ताईं धमाका थींदा, ज़मीन ते किरंदो, क़यामत अची वेंदी। माण्हू उहे वीचारा जन कॾहिं तस्बीह कान हथ में कई सभु शुरू थिया, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मरो त भला ज़िक्र करे त मरो, शुक्र थियो भला माण्हुनि खे अलाह त यादि अची वियो बाबा। बाक़ी हक़ीक़त में हिननि का कूड़ आया इहा किरोड़नि सालनि खां वठी करे अल्लाह जे निज़ाम खे अल्लाह पाण हलाईंदो थो अचे। किरोड़नि सालनि खां अहिड़ा सितारा अचनि पिया, घुमनि पिया, वञनि पिया, अल्लाह सी पंहिंजे निज़ाम खे पाण हलाईंदो आहे। हिन रुगो माण्हुनि खे बेवकूफ़ बनायो आहे। ओतिरी का कंहिं सितारे ते नज़र पइजी वञनि त जहान खे बेवकूफ़ बनाए छॾियूं। भला बेवकूफ़ न बनायूं, हक़ीक़त बनायूं त हिननि जे हथ में त कोन्हे, जहान खे हलाइण वारो मुंहिंजो अल्लाह पाक आहे। शुक्र थियो तारीख़ टरी वई, अॼु आख़िरी तारीख़, कल्ह की तारीख़ आख़िरी 27 तारीख़। धमाका थी पूरा थिया अल्हम्दुलिल्लाह। त धमाकनि जो नतीजो थियो जो मुल्क में बरसात तमामु सुठी थी आहे ऐं ख़ैर जो थधिकार अहिड़ो थी वियो आहे। हिन पियो चयो त धमाकनि सां बाहि ॿरी वेंदी, माण्हू सभु सड़ी वेंदा। इन मां साबित थियो त रुगो कूड़ था हलनि पिया। इहे बि उन मके जे काहिननि जहिड़ा, उन्हनि जादूगरनि जहिड़ा हा। कुर्बान रसूलुल्लाह तुंहिंजे ज़ात बाबरकात, हबीब करीम जी ज़ात अम्मा जे पेट में अचनि था पिया। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, महबूब अमर जे पेट में ईंदा विया, सभिनी जादूगरनि जो इल्म जादू वारो सीने तां मिटजी ख़तम थी वियो, का ख़बर ई कान पई पवे। हे रसूलुल्लाह जो मोजज़ो हो जो हबीब पाक जॾहिं आया त बातिल परस्त माण्हू जेके हुआ, उन्हनि बातिलनि जे दिलि में जेको कूड़ो इल्म हो उहो ख़तम थी वियो। अल्लाह जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे अचण जो पहिरों असर आहे। इन दौरान में हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अची वियो आहे, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दुरूद शरीफ़ पढ़ो त वाक़ियो अर्ज़ु करे छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फिसानी, हज़रत अहमद सरहंदी नक्शबंदी सभई जो रहमतुल्लाह अलैह वॾो वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। नक्शबंदी सिलसिले जो इमाम ऐं पेशवा आहे, मुजद्दिद अल-फिसानी आहे। उन जे विलादत जे लाइ बि किताबनि में अचे थो त पाण जॾहिं ख़ैर जो सरहंद शरीफ़ में ॼावा हा त इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे ॼमण वारे ॾिहाड़े पूरे हिंदुस्तान में जेके बि साज़ हाथे बंदि थी विया। रबाब न पियो वॼे, चंगु न पियो वॼे, दुहल कोन वॼे, बैसरी कान वॼे, हारमोनी कान वॼे, जेके बि साज़ सुरूज़ हा तन जो आवाज़ ख़तम थी वियो। हुनखे वॼाइण वारा वॼाइनि पिया, ख़ाली हथ लॻनि पिया पर आवाज़ निकिरे ई कोन। हिकिड़े ॻोठ में थियो, ॿिए में थियो, टे में थियो, तव्हां त पूरे हिंदुस्तान में ॻाल्हि फैलिजी वई। वक़्त जे बादशाह उन ज़माने जो मुग़ल शहनशाह हो, उन जादूगर घुराए उनखां पुछो छा सबबु आहे? साज़ जो कमु आहे वॼणु, भला जे ख़राब हुजे त शाहपुर जो ख़राब हुजे, नवाब शाह वारो वॼणु खपे, नवाब शाह जो ख़राब आहे त सखर वारो वॼणु खपे, सखर जो ख़राब आहे त लाहौर वारो वॼणु खपे। साज़न सुरूज़न वॼणु बंदि कयो आहे। सबबु कहिड़ो आहे जो पूरी दुनिया में, पूरे मुल्क में साज़ ख़तम थी विया। जादूगर हालांकि कूड़ा आहिनि, हुननि जे इल्म ते एतबार कोन्हे, पर हिकिड़ो कानून आहे, इन्नल कुज़ूब क़द युस्दक़ु। कूड़ो माण्हू बि कॾहिं सच ॻाल्हाईंदो आहे, हुननि जी का ॻाल्हि कूड़े जी बि सची थी पवंदी आहे। उन्हनि कूड़नि पंहिंजे जादू जे ज़ोर ते ॿुधायो बादशाह ॿी का ॻाल्हि असांखे नज़र कान थी अचे, असांखे ॿियो को बि सबबु महसूस कोन थो थिए त साज़ छो था वॼनि। अलबत्ता असांखे इहा ॻाल्हि महसूस थी आहे त को पाक रूह दुनिया में आयो आहे। पाक रूह जे अचण जे करे
पाक रूह जे विलादत जे करे दुनिया ते कदम रखण जे करे अल्लाह पाक जल जलालू मनवालू साज़न खे ख़त्म करे छॾियो आहे। जादूगर इएं बि ॿुधायो इहो पाक रूह दुनिया ते जेको आयो आहे सो दुनिया मां शिरक खे कुफ्र खे बिदअत खे ख़त्म करे छॾींदो। अल्लाह जे वलीअ जे अचण सां दुनिया मां साज़ ख़त्म थींदा। ऐं अल्लाह जे वलीअ जी निशानी आहे जंहिं घर में साज़ हुजे ख़ुदा जो वली साज़ खे ख़त्म कराए छॾे। अल्लाह जा वली साज़न सुरूज़नि जा मुखालिफ़ हूंदा आहिनि। इन जे करे जो साज़ ऐं सुरूज़ खे मुंहिंजे प्यारे रसूल अल्लाह हराम करार ॾिनो आहे। दुरूद पढ़ो त मां हीअ रिवायत पूरी कयां। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मथी गुज़रल रिवायत लाइ फरमाइनि था वलम यब्क सरीरु मलकिन मिन मुलूकि दुनिया इल्ला अस्बह मनकूसा। फरमाइनि था त जादूगरनि जा जादू त ख़त्म थी विया, जानवरनि त ॻाल्हायो, पर महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं राति ख़ैर जो ॼावा रूह ज़मीन ते जेके बि शहनशाह ऐं बादशाह उन्हनि जा तख़्त ऊंधा थी वञी पट ते पिया। छाजे करे जो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जे बादशाहनि खां बि बहितरीन हाकिम हुआ। अहिड़ो हाकिम दुनिया में न आयो आहे न ईंदो, अहिड़ो शहनशाह दुनिया में आयो आहे न को ईंदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालू मनवालू दुनिया वारनि खे ॾेखारियो ऐं बादशाह तव्हांजा तख़्त ऊंधा थी विया। छाजे करे उनजो तख़्त हाणे क़यामत ताईं सलामत हूंदो जेको क़यामत ताईं ख़ुदा हुनखे बरक़रार फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब करीम जे विलादत वारी रात तमाम तख़्तनि खे अल्लाह पाक बादशाहनि जे तख़्तनि खे ऊंधो करे छॾियो। व मर्रत वुहुशु शिर्क इला वुहुशिल ग़र्ब बिल बिशारात। हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी अमर साईं वटि आमद थी आहे त ओभर जा पखी ओलह पिया वञनि, ओलह जा पखी ओभर पिया वञनि, उतर जा पखी ॾखिण पिया वञनि, ॾखिण जा पखी उतर पिया वञनि। तमाम जमादात जानवर वग़ैरह हर हिकु तरफ़ जा होॾां खां होॾे वञनि पिया, हिक ॿिए खे बिशारतूं पिया ॾियनि। छा पिया चवनि पिया आया आ सथियान मुंहिंजा ॿारो चल बंभोर में। गोया ईअं सम्झो त शाह अब्दुल लतीफ़ साहब रहमतुल्लाह अलैह हिन हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे असर जी तशरीह थो फरमाए, तौज़ीह थो फरमाए। फरमाइनि था आया आ सथिया में मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पुनल जी मुंहिंजा नीहूं नेण ठरियाम हाणे गूदर विसरियाम जो सुखन शाखूं कढियूं। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे बारे में हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां तव्हां ॿुधो त पाण छा फरमायूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जॾहिं आया अमर जे पेट मुबारक में आया त इहा रिवायत तव्हां ॿुधी त बादशाह जा तख़्त ऊंधा थी विया। हाणे इहा त ॻाल्हि हज़रत इब्न अब्बास जी, पर हाणे वरी ॿुधूं था हज़रत दाई हलीमा जी ऐं उन खां पोइ महबूब करीम अलैहिस्सलाम जे प्यारी अमर आमना जी। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ आहे। हज़रत आमना साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी अमड़ा पिटाई सां फरमाईंदो आहे भली जायूं माइरूं सॼूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। वाह मुस्तफ़ा तुझे अमर तां कुर्बान वञा। वरी भाग वारी मुस्तफ़ा जी वालदा माजिदा आहे जंहिंखे ख़ुदा ताला हुज़ूर साईं जहिड़ो फर्ज़ंद नसीब फरमायो। हज़रत बीबी हलीमा वारी मूं ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई। बीबी हलीमा मुस्तफ़ा अलैहिस्सलाम खे खणण आई आहे। उन वक़्त में जेके मोइज़नि जो इज़हार थियो आहे उहा बीबी हलीमा ॿुधाए थी ऐं वरी पंहिंजे ॻोठ खणी वई आहे उते इज़हार थियो आहे उहे वरी बीबी आमना खे ॿुधाए थी। वरी बीबी आमना थी ॿुधाए तो छा ॾिठो ॾिठो त मूं ॾिठो। उन ॿिन्ही जूं ॻाल्हियूं तव्हांजे आॾो अर्ज़ु कयां। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। प्यारा दोस्तो अज़ीज़ो हज़रत हलीमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त ॿिया ॿार ॿायूं खणी मके पाक मां रवानू थी वयूं। महबूब पाक खे यतीम सम्झी कंहिं कोन खयो।
मां मके पाक में दाख़िल थियसि। मांखे जल मके पाक में पचण खां पोइ ख़बर पई त ॿार ज़मींदारनि अमीरनि नवाबनि जा मायूं खणी वयूं आहिनि, हिकिड़े यतीम खे यतीम सम्झी छॾे वयूं आहिनि। मां इन परेशानी जे आलम में बैतुल्लाह जे तवाफ़ जे इरादे सां तवाफ़ करण वयसि। मुंहिंजे साम्हूं हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु अची विया। अव्हांखे ख़बर आहे त हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे प्यारे नबी पाक जो ॾाढो साईं आहे। उन मूंखे परे खां ॾिठो। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया, मस्मुका, तुंहिंजो नालो छा आहे? कुल्तु हलीमा। मां हुनखे ॿुधायो त मां हलीमा आहियां। मूंखे चई मिन अय कबीलतिन, तूं कहिड़े कबीले जी आहीं? मूं हुनखे चयो त मिन सादिन, साद कबीले जी आहियां। फतबस्सम अब्दुल मुत्तलिब वक़ाल बखिन बखिन सादुन व हिल्मुन खसलतान। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो, वाह 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 वाह, बखन बखन अरबी जो लफ़्ज़ आहे। इहो उन वक़्त में ताजुब ऐं ख़ुशी जे वक़्त में शाबाश जो इस्तेमालु थींदो आहे, वाह 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 जे जाइ ते बि इस्तेमालु थींदो आहे। हज़रत अब्दुल फरमाइनि था, वाह 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 वाह, हिकिड़े पासे हलीमा, तो में हिल्म आहे, बुर्दबारी आहे, ॿिए पासे बनी साद कबीले जी आहे। साद माना बख़्त वारी आहे। ॿई ॻाल्हियूं तो में आहिनि, जो तूं हलीमा हिल्म वारी बि आहे ऐं साद कबीले सां तालुक रखी, तो सालत बि तोसां सादत बि तोसां गॾु आहे। पर हाणे ॻाल्हि ॿुध, मां तोखे हिकिड़ो ॿार ॾियणु चाहियां थो, अथी यतीम, उनखे खणी वेंदी आहे? हज़रत हलीमा खे अञा त ख़बर हुई कान न साईं, जेसिताईं खणे ज़ियारत करे वेझो अचे पतो पवे, दिल में सोचे ठीकु आहे, कुझु न मिलियो आहे, भला जेको मिलियो सो माशाअल्लाह। हज़रत साईं खे अर्ज़ु कई, साईं अब्दुल मुत्तलिब खे, नबी पाक जे ॾाॾे खे, त क़िबला, मां पंहिंजे मुड़ुस सां सलाह कयां, उहो ॿाहिरि बीठो आहे, मां उन खां पुछी हाज़िर थियां थी। पंहिंजे मुड़ुस वटि वई, उनखे चयईं अहिड़े नमूने जो ॿार मिले थो। उन चयो ठीकु आहे, बिस्मिल्लाह खणी आ, तवक्कल तो अलाह, अल्लाह ते तवक्कल था कयूं पिया। थी सघे थो इन बरकत वारे ॿार जे सदके ख़ुदा असांखे बरकतूं नसीब फरमाए। अल्लाह हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु मां मोटी आयसि। पाण फरमाए थी, फलम्मा रआनी, जमल मूंखे हज़रत अब्दुल मुत्तलिब ॾिठो आहे, क़ाल अहलन व सहलन, मूंखे भले आई चई करे पंहिंजे घर में वठी वियो। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकाह जे आराम वारी जॻह ते सुता पिया, मूंखे हुन जे मथां वञी बीहारी। फैज़ा हुआ मुदरजुन फी सौब सूफिन अबयद मिनल लिबन व तहतहु हरीरतुन खदरा। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जी दाई फरमाए थी, मां पंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़रिए मथां पहुती आहियां त सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जे मथां उन जी सफ़ेद रंग जी चादर आयल हुई। पाण उन में वेठा पिया, हेठां वारी रुली जेका महबूब पाक जी उहा साए रंग जी हुई। राकिदुन अलैहा अला कफा यगुत्तु तफूह मिन्हु राहियतुल मिस्क वल अंबर। हज़रत बीबी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, जंहिं वक़्त में मां नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जे मथां वई आहियां त मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जूं अखियूं बंदि आहिनि, आराम में सुता पिया आहिनि, साह खणनि पिया, पर उन साह मां मुश्क ऐं अंबर खां वधीक ख़ुशबू पई अचे। जय सैर सां साजन हलियो से सैर सभु सुरहा थिया, मो भया मण मुश्क जा ऐं अतर हारींदो वियो। ज़रूर शरीफ़ बुलंद आवाज़। हज़रत बीबी साहब रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, खिफ्तु अन ऊक़िज़हु मिन नौमिही लिहुस्निही व जमालिही। महबूब सुता पिया आहिनि, दिल चवे पई त जाॻायां, हबीब खे सीने सां लॻायां, महबूब पाक खे बोसा ॾियां, हबीब पाक जे जिस्म पाक मां बरकतूं हासिल कयां। पर वरी जो महबूब जे हुस्न खे ऐं जमाल खे ॾिठुमि त वरी मुंहिंजी दिल न पई चए त अहिड़े सुहिणे खे कीअं जाॻायां, मतां बेआराम थी पवे। दरबाग़ बादशाह आहिस्ता नाज़ बुलबुल, नाज़क मिजाज शाह ताबे सुखुन दारद। बुलबुल खे तो आशिक चए त ख़बरदार ॿोली आस्ते कर, आस्ते ॿोली कजां, छो नाज़ुक मिजाज शाह
ताबे सुखुन नदारद तू बादशाह जे बाग में रही थी मता तू ॻाल्हाई आवाज करी बादशाह जागी पवे मता नाराज थी पोई पर मुंहिंजा दोस्त हे दुनिया जा बादशाह जेके आवाज ते नाराज थींदा हे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी ज़ात ही जो दुश्मन खे दुआऊं ॾींदा वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला सभई चओ वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला वो अपने पराए का गम खाने वाला और बदंदेश के दिल में घर करने वाला सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबन करीमन खे जाॻाइण जी कल कयमि अटकल कयमि कीअं जाॻायां वाह वाह गोया ईअं खणी सम्झो हज़रत हलीमा मथो सॾु खणी करे हा नंढड़े ॿार खे बुचकर ॾिबी आहे नंढड़े ॿार खे सॾु कबो आहे जाॻाइबो आहे पुटड़ा पुटड़ा कबो आहे पर ईअं खणी सम्झो त रूहानी तरह हलीमा खे मालूम हो ओ हलीमो तूं उन जवान खे जाॻाई थी जंहिंजे लाइ क़ुरान फरमाईंदो ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी नबी जी आवाज़ खां पंहिंजा आवाज़ मथे न कजो बीबी हलीमा नब्ज़ शुनास आहे बीबी महबूब पाक अलैहिस्सलाम सां ॻाल्हाए कान थी फरमाए थी वदात यदी अला सदरिही हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने पाक ते मूं हथ रखियो